बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, टेक्नो सिंधी चैनल ते तव्हांखे भलीकार आहे। अॼु जी हिन वीडियो में असां सिखंदासीं त फॉरेक्स ट्रेडिंग छा आहे। फॉरेक्स ट्रेडिंग दुनिया जो हिकु बहितरीन ऐं सभ खां वॾो कारोबार आहे। हिन खे सभ खां वॾो कम बि चई सघिजे थो। अॼु असां सिखंदासीं त फॉरेक्स ट्रेडिंग थींदी छा आहे। थी सघे थो हिन वीडियो खे के अहिड़ा दोस्त बि हूंदा जेके ॾिसंदा हूंदा जिन फॉरेक्स जो नालो पहिरियों दफ़ो ॿुधो हुजे। फॉरेक्स एक्सचेंज मार्केट, जंहिंखे आम तौर ते फॉरेक्स मार्केट या FX मार्केट जे नाले सां पिणु सुञातो वञे थो, इहा दुनिया जी सभ खां वॾी मालियाती मार्केट आहे। हिन खे सम्झण में टाइम लॻंदो ऐं हिन खे सम्झण सां गॾोगॾु उन ते प्रैक्टिस बि कंदव त तव्हां ज़रूरु कामयाबु थींदव। जेकॾहिं तव्हां प्रैक्टिस जे बग़ैर फॉरेक्स ते ट्रेड कंदव यानी वापारु कंदव त उन में रिस्क जा चांसिस तमामु वधीक हूंदा आहिनि, छो त वॾी मालियाती मार्केट हुअण सां गॾोगॾु इन जो रिस्क बि तमामु वॾो आहे। फॉरेक्स में असां करंसी ऐं कमोडिटीअ में वापारु करे सघूं था। मतिलबु त तव्हां ऑयल में, गोल्ड में, सिल्वर में ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ स्टॉक्स में कारोबार करे सघो था। पर उन में ईअं थींदो आहे त जेकॾहिं तव्हांखे फॉरेक्स सम्झ में अचे थी त तव्हां उन खे शुरू कयो। ॿी सूरत में ही काफ़ी नुक़सानु ॾेई सघे थो। फॉरेक्स जे अंदरि तव्हां हफ़्ते जा 5 ॾींहं वापारु करे सघो था, सूमर खां जुमे ताईं। बाक़ी 2 ॾींहं छंछरु ऐं आचर फॉरेक्स मार्केट बंदि रहंदी आहे। फॉरेक्स जे अंदरि रोज़ानो $6.6 ट्रिलियन जो कारोबार पूरी दुनिया में थींदो आहे। 1995 खां पहिरीं फॉरेक्स में आम पब्लिक खे कारोबार करण जी इजाज़त न हुई। उन वक़्तु वॾा वॾा इन्वेस्टर हिन मार्केट में इन्वेस्ट करे कारोबार कंदा हुआ, पर 1995 खां पोइ आम पब्लिक खे बि कारोबार करण जी इजाज़त ॾिनी वई त उहे बि भली कारोबार कनि। हाणे अचो ॾिसूं था त फॉरेक्स मार्केट में ट्रेडिंग कीअं थींदी आहे। फॉरेक्स मार्केट में पेयर्स यानी जोड़नि जी सूरत में वापारु थींदो आहे। जीअं त तव्हांखे ॼाण आहे त दुनिया में कुल 195 मुल्क आहिनि ऐं हर मुल्क जी पंहिंजी हिकु करंसी हूंदी आहे। फॉरेक्स मार्केट में तव्हां कंहिं हिकु मुल्क जी करंसीअ खे कंहिं ॿिए मुल्क जी करंसीअ सां एक्सचेंज मतिलबु मटाए सघो था। जेकॾहिं तव्हां डॉलर्स ख़रीद करणु चाहियो था त तव्हां पाकिस्तानी करंसी ॾेई डॉलर्स ख़रीद करे सघो था। फॉरेक्स मार्केट मां पैसा कीअं कमाए सघजनि था। तव्हां अक्सर इहो ॿुधो हूंदो त माण्हू डॉलर्स ख़रीद करे रखे छॾींदा आहिनि। जॾहिं डॉलर जी क़ीमत वधी वेंदी आहे त उहे डॉलर्स खे वरी खपाए प्रॉफिट कमाईंदा आहिनि। फ़र्ज़ु करियो अॼु असां $2 ख़रीद कया। अॼु डॉलर जी जेका क़ीमत 186 पाकिस्तानी रुपयनि जे बराबरि आहे। हाणे जॾहिं डॉलर जी क़ीमत वधी वेंदी ऐं उहो 190 रुपया थिए थो त पोइ असां उन्हनि $2 खे विकिरो करियूं था त असांखे 8 रुपया फ़ाइदो थींदो। $1 ते 4 रुपया ऐं $2 ते ॿिया 4 रुपया, टोटल 8 रुपया फ़ाइदो। हीअ त सिर्फ़ु मूं $2 जो मिसाल ॾिनो आहे। जेकॾहिं तव्हां $100 वठी रखो ऐं जॾहिं डॉलर जी क़ीमत वधी वञे त सोचो त तव्हांखे केतिरो फ़ाइदो थींदो। हिन सॼे कम खे करण जे लाइ तव्हांखे मनी चेंजर वटि वञिणो पवंदो। तव्हां उनखे पाकिस्तानी रुपया ॾेई डॉलर ख़रीद कंदव ऐं जॾहिं क़ीमत वधी वेंदी त वरी तव्हांखे उन मनी चेंजर वटि वञिणो पवंदो। उनखे उहे डॉलर्स ॾेई पाकिस्तानी पैसा वठिणा पवंदा ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां प्रॉफिट कमाईंदव। फॉरेक्स ट्रेडिंग में असां उहे ई कम ऑनलाइन घर वेठे पंहिंजे कंप्यूटर ते, लैपटॉप ते या मोबाइल ते ई कंदासीं। असांखे इंतज़ारु बि न करिणो पवंदो त डॉलर जी क़ीमत 2 रुपया या 5 रुपया वधे। असांखे इंतज़ारु बि न करिणो पवंदो त डॉलर जी क़ीमत 2 रुपया या 5 रुपया वधे त पोइ उनखे विकिरो कंदासीं। जेकॾहिं क़ीमत सेंट्स में बि जेकॾहिं वधे थी तॾहिं बि तव्हां प्रॉफिट कमाए सघो था।
हिकु डॉलर में 100 सेंट थींदा आहिनि। जेकॾहिं क़ीमत सिर्फ़ु 8 सेंट बि वधे थी तॾहिं बि असांखे फ़ाइदो थींदो। सेंट मिली करे डॉलर ठाहींदा, पोइ जेतिरा असां वधीक इन्वेस्ट कया हूंदा पैसा, उन हिसाब सां असांखे फ़ाइदो थींदो। त दोस्तो, अहिड़े तरीक़े सां फॉरेक्स में वापारु कयो वेंदो आहे।